दरगाह सखी सैयद हसन सुल्तान शहनशाह जो मुख्तसर तारुफ। दरगाह सखी सैयद हसन सुल्तान शहनशाह शाहपुर अलमारूफ पट जो पीर जी दरगाह बलूचिस्तान जी कदीमी दरगाह में शामिल है। खटमंडू जे पीर सैयद यूसुफ शाह अलमारूफ सैयद हीसब जा ब पुट हुआ, जिन्हनि मां वॾे पुट जो नालो सैयद हसन शाह ऐं नंढे पुट जो नालो सैयद हुसैन शाह हो। सैयद हसन शाह जी औलाद शाहपुर जे सादात मां आहे ऐं सैयद हुसैन शाह जी औलाद मिठड़ी सैयद इज़्ज़त शाह जी सादात मां आहिनि। शहनशाह सखी सैयद हसन शाह सुल्तान सैयद हसन शाह जे परपोटे ऐं सैयद बाकिर शाह जे पुट मां आहे ऐं अव्हां जी विलादत 1094 हिजरी में थी हुई ऐं वफ़ात 1159 हिजरी में थी हुई। शहनशाह जी मज़ार खोड़ सारो अरसो अॻु मुग़ल बादशाहनि जे दौर में ठाराई वई हुई। उन दौर में दिल्ली मां मिट्टी ऐं सिरूं घुराए उठणी जे खीर सां ठारायो वियो हो, छो त उन वक़्तु पाणी जी तमामु वॾी क़िल्लत हुई। उन वक़्तु सखी शहनशाह उन दौर में खोड़ सारा पैदल हज बि कया हुआ। संदसि सां गॾु कुझु क़ौमूं सूमरो क़ौम, बुगटी, डोमकी, जमाली, जखराणी, लाशारी, जत ऐं ॿियूं केतिरियूं ई क़ौमूं साईं जा मुरीद पिणु हुआ। जॾहिं त सैयद इनायत शाह शहनशाह चोथों गादी नशीन हो, जंहिंजी तारीख़ जॉन जैकब सां वञी मिले थी, जिन मां कुझु क़ौमुनि बुगटी, डोमकी, जखराणी ऐं खोसा सरदार मिली करे जॉन जैकब सां जंग पिणु विड़ी हुई ऐं शाहपुर में जॉन जैकब जा केतिरा ई साथी पिणु मारिया हुआ, जिन्हनि जूं क़बरूं बि हिन महल ताईं शाहपुर में आहिनि। ऐं हाणे दरगाह सखी सैयद हसन शाह सुल्तान शहनशाह जो नओं गादी नशीन सरदार सैयद अब्दुल्ला शाह आहे, जेको 2001 में पंहिंजे वालिद सैयद मीर मोहम्मद शाह जी वफ़ात खां बाद चूंडियो वियो आहे। कैमरा टीम रियाज़ करीम कोरार, नूर अहमद लाशारी, रिपोर्ट सलीम असलम गोलो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।